गुरुअ खे हिकिड़ी पाण अरदास कयूं कि सतगुरु भली कुछ भी थी वञे पर जेको असांजो भरोसो आहे न, उहो भरोसो कॾहिं बि न टुटे। ओ गुरु भरोसो तव्हां ते सदाई बणियो ई रहे। जंहिंजे लाइ हिकिड़ी साखी ईंदी आहे भरोसे ते कि अमृतसर में हिकिड़ो शाह सेठ जंहिंजो काठिन जो कमु आहे पर कमु हलंदो आहे लाहौर में, हाणे पाण रहे थो अमृतसर में। छाजे करे त अमृतसर दरबार में उनखे मज़ो अचे पियो ॾाढो। कमु पंहिंजो लाहौर में असां काठिन जो, पर रहे पियो अमृतसर में अंदरि। हिकिड़े ॾींहुं लाहौर मां चिठी आयसि पंहिंजे मुंशीअ जी कि सेठ रावी नदी जो पानी एतिरो चढ़ी आयो ॿाहिरि जो जेको बि तुंहिंजे दुकान में माल पयल हुयो न, उहो रावी नदीअ जो पाणी सॼो वहाए हलियो हुई। तो वटि हाणे कुझु बि न बचियो आहे कि जेतो पाण कमाईंदा हुयासीं, जेको काठिन जो पाण कमु कंदा हुयासीं न, हे पाणी सॼे माल तुंहिंजे खे वहाए करे हलियो वियो आहे। उहो सेठ तुंहिंजो पोइ ते कुझु बि न बचियो आहे। उन शाह सेठ छा कयो, पाण सां गॾु नौकर वठी करे अमृतसर हलियो आयो दरबार साहिब में। उते अरदास करे वापसि निकिरी हले वियो। कुछ ॾिहाड़ा मस गुज़रिया त वरी ख़त आयसि कि सेठ जीअं जीअं पाणी झको थींदो वञे थो न, अधु माल जेको आहे न पाण खे वापसी मिली वियो आहे। जीअं जीअं पाणी अॻिते वियो आहे त पंहिंजो माल छॾे वियो पोइ हिते। सेठ वरी पाण सां गॾु नौकर खयो, वरी दरबार साहिब में मथो टेके सजदो करे अरदास कयूं, निकिरी आयो। पोइ जंहिं महिल टियों ख़त आयो न कि सेठ पाण जो जेको माल बि पाणी लोड़े वियो हुयो न, इहो पूरे जो पूरो माल ई पाण खे वापसि मिली वियो। सेठ तॾहिं बि वञी करे दरबार साहिब वञी मथो टेकियो। पर जेको पाण सां गॾु नौकर हलेसि पियो न, उन खां रहियो न वियो। उन पुछा कि सेठ मूंखे अॼु पक्का कि तूं पक शुक्राने जी अरदास करण आयो वञे कि परमात्मा तुंहिंजो पूरो माल मोटाए ॾिनो आहे। त ख़बर नौकर खे चवणु लॻो, सेठ शुक्राने जी अरदास मां करण ई न आयो। पोइ सेठ टे भेरा पाण दर्शन करे मथो टेकियो आहे। इंजी भला वजह, जेकॾहिं तव्हां शुक्राने जी अरदास न करण आया हो त पोइ ख़त मिलण खां बाद में 3 चकर दरबार में मथो टेकण छो आयो? त जेको उन सेठ उन शाह जवाबु ॾिनो आहे न, शायदि असांजे बि हृदय में बि उहा ॻाल्हि वसी वञे। हाणे उहो शाह ॿुधाए थो नौकर खे कि जंहिं महिल मूंखे पहिरीं चिठी हथ में मिली न, पहिरीं चिठी कि रावी नदी जो पाणी पूरो मुंहिंजो माल वहाए करे हलियो वियो आहे पाणीअ में, मां गुरु रामदास महाराज जिन वटि इहा ई अरदास करण आयो हुयुमि कि गुरु रामदास महाराज, ओ सोढी पातशाह, ओ ग़रीबनि खे नवाज़ण वारा सतगुरु, जीअं पाणी मुंहिंजे सॼे माल खे वहाए करे हलियो वियो आहे नी, बसि मुंहिंजी अरदास इहा थी, जीअं माल मुंहिंजो सॼो वही वियो आहे नी, मुंहिंजो भरोसो तूं वटां ईअं न वही वञे। ही माल भली वही वियो आहे त वही वञे, पर जेको मां भरोसो तव्हां ते रखी वेठो आहे न, बसि कृपा कजो भली सॼो माल हथ मां निकिरी वियो आहे, पर इहो भरोसो न निकिरी वञे मुंहिंजे अंदरां।